साईं असां झली कलवाड़ी ॻोठ जे भरिसां सिंधु दरिया जे पासे में बीठा आहियूं। ही सिंधु दरिया आहे। उस्ताद गफ़ार इहो आहे गॾु आहे असां सां ऐं हीअ हिनखे चइबो आहे झल। हाणे हीअ आहे असांजो शहज़ादो घोटु। हिन जी हुई राति तादी शादी। सो हिन सां ॾाढी थी साईं हिन सां थी वई। आवाज़ तव्हां कीअं था महसूसु कयो? जेको थियो क़बूल आहे। हाँ क़बूल आहे न। पहिरियां केॾा भला हुयव। बहरहाल शादी आहे सुठी ॻाल्हि आहे। शादी कई आहे असांजे ज़ीशान अली। शादी जूं ज़ीशान अली खे लख लख वाधायूं। ऐं नवाब शाह खां सॼी संगत पहुती ऐं उन संगत में हिकिड़ो अब्दुल गफ़ार शेख साहब साईं ही घोट जो भाउ आहे। भाउ ई सोटीस हल ठीकु आहे भाउ सोट ऐं उस्ताद अली ही बि असां सां गॾु हुयो। हिन असांखे सॼो हिन जी महिरबानी सां असीं हिते पहुतासीं। ही साईं डबलो शाह अवैस शाह ऐं हिन पासे ही संगत बकाया ही सॼी असां सां गॾु नवाब शाह खां पहुतासीं। राति ज़ीशान अली घोट जी शादी खाधीसीं। भत थियो महफ़िल थी ॾाढो झूमियासीं कुॾियासीं। पोइ बि घोट राज़ी कोन्हे छा कयूं। साईं जो वेट करायोसीं कल्ह उतां कढियोसीं। साईं जो वेट हुयो 35 किलो। हींअर वञी 15 किलो बचियो आहे। अञा बि घोट राज़ी कोन्हे छा कयूं। साईं खिल त सही थोरो खिल तर खिल कसम दे खिल खिल